सजो कुरान सूरह फातिहा में सजो कुरान सूरह फातिहा में सूरह फातिहा बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम में बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम बे में बे सजी टुबके में वो टुबको मां अली वो टुबको गालाए तो सही वो टुबको मुखे अज चवण दे अज मुखे चवण दे जिंदगी भर ही तकरीर याद कदे फकीर कज़ा कर जी दुनिया तो खा ए लाउड स्पीकर वारा दुनिया तो खा ये तकरीर वठंदी जो दई दई तू थक जी पवंदे याद रखी छड़े कूफे जी मस्जिदा केड़ी मस्जिदा गालायो केड़ी मस्जिदा उन लेवल जी तकरीर पियो कया मोजा दोस्त अजीज जेके इंतहाई मथी लेवल हुंदिया लेकिन जुबान सादी में तो बुधाई मस्जिद कूफे जी अज अली जलाल में अची वयो केर गाला गाला केर जलाल में आयो ओ जंहिंजो मौला अली सां प्यार ओ हथ मथे करे जंहिंजो मौला अली सां प्यार ओ हथ मथे करे जंहिंजो चैने यारन सां प्यार ओ हथ मथे करे जेको पंजतन पाक जो बेदार ओ हथ मथे करे छो त टिकेट जन्नत जी हैदर आदींदो टिकेट जन्नत जी हैदर आदींदो हे तो हथ मथे कया मलाइका दिसन था पिया गदीर खुद जे मकाम ते मुझे मुस्तफा अली जो हथड़ो वठी मथे कयो हो अज तो हथ मथे करे मुझे महबूब जी सुन्नत अदा कया अली जो नालो वठी हथड़ा मथे गदीर खब्जे मकामत कह गए चो रसूलुल्लाह कया इमामुल अंबिया कया अशरफुल अंबिया कया तो अज हथड़ा मथे करे मुझे मुस्तफा जी सुन्नत अदा कया हाने तोखे टिकट न मिलदी त बाकी हुन खेरुआ खे मिलदी टिकेट जन्नत जी हैदर आदींदो पंहिंजे हथन सां पाण वंडींदो जेको उन जन्नत वञण लाइ तयार ओ हथ मथे करे जेको हैदर जो आहे बेदार ओ हथ मथे करे जंहिंजो यारीअ वारो आ यार ओ हथ मथे करे जंहिंजो मुझे मुर्शिद सजण साईं सां प्यार ओ हथ मथे करे जंहिंजो जमी औलिया अल्लाह सां प्यार ओ हथ मथे करे कूफे जी मस्जिदा कहिड़ी गाला गाला कहिड़ी कंहिंजी ॻाल्हि तो कया जो फातिमा बिन्त असद जे पुट जी कंहिंजी ॻाल्हि तो कया फातिमा बिन्त असद जे पुट जी उहो केरा जो नालो अली फातिमा बिन्त असद जो पुटड़ो कूफे जे मस्जिद में हजारन जी जमायत आडो चो त मुझे सोने अली के मदीने में बर्दाश्त कोन कयो वयो थोड़ो टाइम रहण दिनो वयो खिलाफत संभालण खां बाद हियर वक्त कोने तारीखी किस्सो नथो खणी सगा कूफे जे मस्जिद में शेर खुदा जलाल में अची वयो केर आयो गाला गाला केर आयो शेर खुदा जलाल में अची करे पाण फरमायो सिलूनी अज जेको वणे वसवालो कयो केर भी कोन कुछो वरी पाण फरमायो सिलूनी मुखा पुछो त बुधाया केर कोन कुछो अली जलाल में चे फरमायो सिलूनी अन इल्म जिब्रील व मीकाल अज मां अली ऐलान तो कया पुछो भले जिब्राइल जे बारे में पुछो या मीकाइल जे बारे में पुछो शेर खुदा ऐलान कयो अज पुछो भले जिब्राइल जे बारे में पुछो या मीकाइल जे बारे में पुछो केर भी कोन कुछो सब खामोश अचानक विच ता हिकड़ी शख्सियत नमूदार थी नौजवान सोहनी सूरत मोठी बीठो निहारे चई या अली छा चई या अली ऐन जिब्रील
जिब्रील फी हाज़ल वक्त या अली ऐन जिब्रील फी हाज़ल वक्त। ओ सुना अली तमा फरमायो जिब्रील ला पुछो मीकाईल ला पुछो मुखे बुधायो त हिन वक्त जिब्राइल काथे आ। सवाल करण वारे काथे सवाल कयो चो कूफे जे मस्जिद में शेर खुदा निहारे नजर इला समा यमीन सुने शेर खुदा हिकड़ी नजर इला समावात आसमानन दे निहारे भी नजर आसमान किरास पियो करे बी निगाह सां बियो आसमान किरास टीह सां टियों टे चौथी सां चौथों सत निगाहूं करे वरी यमीन व शिमाल हिकड़ी निगाह उत्तर दे कई वरी दखण दे कई वरी ओलह दे कई वरी ओभर दे कई चईनी पासे निगाह करे मुर्की फरमायो आसमानन में भी को सोचो मता जन्नत जे कह गुल में खुशबू बणजी लिको हुजे पर जन्नत जे गुल जे कह खुशबू में भी जिब्राइल हींअर लिकल कोने हाणे चारई पासा ॻोल्हियो मांस न की मशरिक़ मगरब में न की शुमाल में न की जुमाल में सुम्मा इलल अर्द कज़ालिक वरी अली ज़मीन दे निहारण शुरू कयो हिकड़ो दफ़ो ॿियो दफ़ो चौथो पंजो छहो सतो सत दफ़ा निहारे चयो ज़मीन जे पहिरे तबक में भी नाहे ॿिए तबक में भी नाहे टे में भी नाहे चौथे में भी नाहे पंजे में भी नाहे सत में भी नाहे मथे कंधो करे सुणे अली छा चयो अंदर ठरी पवंदई ओ हमराह बीठो सुणे शेर खुदा ने मा वजदतु समावात वल अर्द मा अली आसमान भी गोलिया जिब्राइल को न लधे जमीनों बे गोलियों उन जुआन चयो जे आसमानन में भी नाहे जमीनन में भी नाहे त बुधाए आहे काथे तो जो चयो पुछो शेर खुदा कंदे मुरकंदे निहारे चयो ओ पुछण वारा जेको जमीनन में भी नाहे आसमानन में भी नाहे पानी में भी नाहे पट्टीअ ते भी नाहे त जिब्रील मुझे साम्हूं बीठो आ तू जिब्राइल आही शेर खुदा फरमायो सतनी आसमानन ते भी कौन है जन्नत में भी कौन है सतनी जमीनन में भी कौन है मशरक में भी कौन है मगरब में भी कौन है शुमाल में भी कौन है जुनूब में भी कौन है तू ही बियो केरा शेर खुदा चयो तू ही जिब्राइल गुम थी वयो त पो मुखे चवण दे दुनिया त अज ॾींहं ताईं बिंत असद जे बचड़े खे भी कान समझी सघिया ओहा दुनिया फातिमा बिंत मुहम्मद जे बचड़े खे किथों समझी सघंदी मुझे हुसैन के समझण ॾाढो ॾुखियो आहे ॻाल्हि मुझे हुसैन के समझण ॻाल्हि ॾाढो ॾुखियो आहे अल्लाह भेण चढ़ियासीं हाणे अञा हाणे शुरू थो कयां मां चयो साईं ईअं न कर एतिरी सह पासा में बि कान्हे हा मुखे खबर आ त आशिक जेके हन उहे कॾहिं भी मुड़न जा पर मुझा दोस्त अजीज मुझा न तू रात ॾींहं भल हला भज भजा ॾिसी चई ते शाबाज़ तो के फकीर बैठो ही हिकड़ो शेर पढ़ी ऐं मां कुछ वाक़या करबला खां अॻिते जा तव्हांखे हिकु भल ॿुधाइण थो चाहियां करबला खां अॻिते जी यकीन कयो दिल खोले स्टडी कई थम हिन दफ़े सॼो महीनो तकरीर न लागी थी कया हिक जे पुठियां ॿी ॿिए जे पुठियां टीह जे पुठियां चौथी पोइ बस वञी मदीने काफ़िले खे पहुचाया छो मुंहिंजा दोस्त जन इमाम हुसैन सुणे सां करबला में नाइंसाफ़ी उन्हनि जो अंजाम छा आहे केरु ॿुधाई कोन थो इब्ने ज़ियाद जो छा थियो शिमर जो छा थियो यजीद जो छा थियो अमर बिन साद जो छा थियो खोलीअ जो छा थियो नालाई वीचारनि आशिकनि खे ख़बर कान्हे त सुबुह शाम हिकिड़ी लानत न ते हणी पंहिंजो अंदर त ठारी न घटि में घटि नालनि जी बि ख़बर कान्हे का उन्हनि जे तारीख़ जी बि ख़बर कान्हे का सभु को
आलिम सगोर अचे तो बस बगालियूं बुधायो ऐं बस ये ट्राल कुल हिते रखियो हलियो थो वञे उन्हनि जे खिदमत में बरज़ात कुछ मेहनत कयो कुछ स्टडी करे अल्लाह जे मखलूक के कुछ तो बुधायो में उन्हनि खे इल्म आहे ॼाण आहे पर ॿुधाइण कोन थो पुॼे दिमाग़ में ताक़त कान्हे का मुंहं खे राति जो को सरह जो तेल मथे खे हणनि तका दिमाग़ जी ताक़त थिए ॾेढ ॿ कलाक ईअं अण मुहातो शुरू थी वञे ओ मुंहिंजा दोस्त अज़ीज़ तव्हां असां सादा माण्हू उलमा खां डिमांड कयो त सुहिणा कुझु अॻिते हल करबला खां अॻिते बि हली यज़ीद जे मैदान में बि पहुच वरी कॾहिं यज़ीद खां मोटी मदीने में बि त पहुचा न मुंहिंजे महबूब जे बचड़नि मदीने में पहुंचाए पो अगते भी खण तो उन खां पोइ छा थियो बहरहाल हिकड़े जलसे जी गाल काने इते कई जलसा हुजन सागी सागी जमायत हुंदी है मां कोशिश करे तकरीर तब्दील कंदो हां हिते तो मुर्गी तब्दील कई थम हिन शहर सा तो मुजा दोस्त हिन महफिल जो थोड़ो मां आगाज चो या इए खणी चो तो भला हिन के पुजाणी जे तरफ वठी तो या महफिल के त दुनिया दीवानी थी कादे विंदिया चो मदीने विंदी कादे विंदिया दीवानी थी जेकॾहिं पुट चए बाबे के बाबा मुझी दिल थी चवे तज मूसा को अंगल कर त ईमान वारो पियो ओ पुत्रा जी केड़ा अंगल करा तोड़े नाल बस अगर तोड़े तो सानू मदीने लेके जा सानू मदीने ले जा मुखे मदीने वठी हल जेकरे तू चाही तो मां बाबे के कुछ दिया तो मुखे बे पासे न मदीने वठी हल दुनिया मदीने ला तड़पंदिया पर जह वक्त इमाम आली मकाम इमाम हुसैन अलैहिस्सलाम पाजे नाने नबी पाक जे रोज़े अतहर ते चुमियूं दई मजार पुर अनवार के चुमियूं दई ऐं मथ दियो आ कदे सोचो थी तो उन वक्त मंजर छा हुंदा हिकड़े मिनट ला सोच ईमान जी कैफियत आलो रखी करे सोच दुनिया मदीने के दिसण जे ला रोंदी है मदीने जो नालो बुधी गुनाहन खां आजी थींदी आ लेकिन मुझे दिल पर हुसैन जेडी मला मदीनो छडियो आ त अंदाजो नथो करे सके तू ही असा त उन मला आलम एक शायर जो हिकड़ो शेर ठहला उन मदीने छडण जे महल ते इजाजत वो शेर पढ़ी मदीने मा इमाम सोहणे के बाहर कडी करे पो मा करबला ते हली पहुंचा दोस्त जी शेर जमा अज रात आया नाना मेहमान मदीने में रात आया नाना मेहमान मदीने में जो अज रात आया नाना मेहमान मदीने में पई दी दुनिया सारी पई दी दुनिया सारी दुस्न मदीने पई दी दुनिया सारी पई दी दुनिया दुस वरी मान मदीने में अज रात आया नाना मेहमान मदीने में अज रात आया नाना मेहमान मदीने में गल लाए मुखे चो तू वञ तोखे इजाज़त आ बचड़ो काढे भी विंदो आ अम्मा जे कदमन ते किरी चवंदो अम्मा दुआ कजा काढे भी विंदो आ पंहिंजे दिल पर बाबा जे कदमन ते चिरमियूं ॾेई चवंदो बाबा दुआ कजा दुनिया जो नेक बचड़ो अबे अम्मा जा कचमदो आ अज उहो दुनिया जो बचड़ो जे नाले जे करे रब जहन्नम इनका जहन्नम उतारे छॾींदो आ अज उहो इमाम आली मकाम इमाम हुसैन अलैहिस्सलाम मुझे महबूब मुस्तफा जे मजार पुर अनवार जे मथा बेही करे चुमियूं ॾेई करे चवे थो नाना सॼी ज़िंदगी दुनिया ॾिठो कुलड़न ते सवारी कराई सजदन में पुठड़ीअ ते सवारी कराई
दुनिया तक को न समझो ये सवारी कहिड़िया पर ओ मुझा नाना तुझे ज़ात के भी खबर हुई जैसा सौदो कये उनके भी खबर हुई हुसैन के भी खबर हुई अज तुझो वायदो पूरो करण जेला ओ मुझा नाना अज तुझे शहर के छड़िया तो मुखे इजाजत दे गल लाए मुखे चो तू वञ तोखे इजाजत आ छो त तुझे नवा या आखिरी ज़ियारत आ छो त तुझे नवासे जी या आखिरी ज़ियारत बधी पंहिंजो रखियो आमू बधी पंहिंजो रखियो आमू सामान मदीने में अज रात आया नाना मेहमान मदीने में अज रात आया नाना मेहमान मदीने में पई ईदी दुनिया सारी पई ईदी दुनिया ईद से वरी मदीने में अज रात आया नाना मेहमान मदीने में सुगरा जी अथई पारत हुआ हितड़े अकेलिया इहो कंहिं बि कोन ॿुधायो आहे त जॾहिं सभु वञनि पिया त सुगरा खे छो न वठी विया ॿुधो अथव चओ त न कोन ॿुधो अथव चओ त कोन ॿुधो अथव मिलियो त ॿुधाई थो अॼु लेकिन शेर पूरो कयो सुगरा जी अथई पारत सुगरा जी अथई पारत हुआ हितड़े अकेलिया नकी भाओ न भेणो अथस न संदस का सहेलिया नकी तरजो वरी को आ नकी तरजो वरी को आ दरबानो मदीने में अज रात आया नाना मेहमान मदीने में पई दुनिया ईदी ईद से पई दुनिया ईदी ईद से वरी मान मदीने में अज रात आया नाना मेहमान मदीने में हाणे मुखे जवाब दे चई त सिधो करबला हला जे चई त तोखे बीबी सुगरा जी हकीकत ॿुधायां त उन खे करबला छो न वठी विया ॻाल्हि हिकिड़ी ॿुधाईंदो मैं टाइम तुंहिंजो पूरो थी वियो आहे ॿियो वाधू ॾिनो अथमि जल्दी ॿुधा टाइम थो वञे जल्दी ॿुधा छा ॿुधाए ॿई कोन ॻाल्हि हिकिड़ी हलंदी करबला जो वाक़ियो वॾो आहे हिकिड़ी ॿुधाए जल्दी कयो बीबी सुगरा जो ॿुधायां त मदीने मां जॾहिं सभु विया त उनखे छो न वठी विया इमाम आली मकाम इमाम हुसैन अलैहिस्सलाम जी घरवारी बीबी रुबाब नालो याद कर छा नालो आ सुणी साण रुबाब सां जॾहिं आली मकाम जी शादी थी रही आ जॾहिं शादीअ जो टाइम करीब आयो आ इमाम हुसैन सुनो ओ मुंहिंजा दोस्त अज़ीज़ जॾहिं शादी जो टाइम हूंदो आ घोट जी तमन्ना हूंदी आ वॻो मूंखे मुंहिंजी अमड़ आणे ॾे त पायां टोपी पंहिंजे हथड़नि बाबो पाए त पाया दिस्तार मुझो जानी दिल भर बाबा बधराए त बधा मुझे इमाम आली मकाम जी इमाम हुसैन सुने जो निकायो
खड़ियो आ न सोनो अली बाबा मौजूदा न अम्मा फातिमा ज़हरा मौजूदा रोई सिधो मुझे महबूब मुस्तफा जे रोज़े सजी रात कदमन में बेही रोन लगो ओ मुझा नाना साल गुजरी व्याहन दीदार को न कयो